खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ ख़ूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सो ई मोमिन पको ऐं मुस्लमान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ नबी पाक खां वध प्यारा अथई पीउ माउ या दोस्त सारा अथई मुकम्मल तुंहिंजो न ईमान नाराज़ी बि तो साण रहमान मां पंहिंजे न तरफ़ां तोखे चवां थियो शाहिद इन्हीअ ते त क़ुर्आन मां पंहिंजे न तरफ़ां तोखे चवां थियो शाहिद इन्हीअ ते त क़ुर्आन तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ मुहम्मद अबू खे त साहब खां वध मूंखे पंहिंजे सदोरनि ऐं ॾाहनि खां वध पंहिंजे पीउ माउ ऐं आहे ॿारनि खां वध समूरनि प्यारनि ऐं यारनि खां वध मां ऐलान ई थो कयां बरमला मुहम्मद ते सिरसाह क़ुर्बान आ मां पंहिंजे तरफ़ां मां ऐलान ई थो कयां बरमला मुहम्मद ते सिरसाह क़ुर्बान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ भल जा रोज़ा रखे को नमाज़ू पढ़े या मस्जिद में वेही तिलावत करे मुहम्मद सां उल्फत नथो घर रखे पोइ दोज़ख थी उनखे त ख़ुदि खे छिके भल जा सूरत में मुस्लिम नज़र हू अचे भल जा सूरत में मुस्लिम नज़र हू अचे हकीकत में सवार शेशान आ तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तमुन नुबुवत ते ईमान आ ख़ुदा खां घुरां थो सदा मां ख़तमुन नुबुवत ते थियां बस फिदा मां ताहिर मकी ऐं बचा ॿार सभ हुज़ैफ़ा उसामा सदन यार सभ
सबई घोर थियूं गॾिजी सोहणे मथां ख़ुदा जो कसम जो अरमान सबई घोर थियूं गॾिजी सोहणे मथां ख़ुदा जो कसम जो अरमान तौहीद खां पोइ सभ खां अवल जंहिंजो ख़तम नबूवत ते ईमान ख़ूब वाज़िह पकी ॻाल्हि आहे इहा सोई मोमिन पको ऐं मुस्लमान